शहदादकोट जे आदमाणी फाटक लॻे राइस मिल जे दरवाज़े अॻियां पूरे लाश जे इलाइक़े ते ॿारनि जी रांदि करण दौरान नज़र पई त ॿारनि पंहिंजे घर भातियुनि खे लाश नज़र अचण जो इतलाह ॾिनो, जंहिं बाद महले वासियुनि लाश नज़र अचण जो इतलाह कयो। बी सेक्शन पुलिस फौरन पहुची लाश तहवील में वरितो। लाश नज़र अचण बाद इतलाह ते सवें शहरी वाक़े वारे हंधि गॾु थी विया, जॾहिं त वाक़े वारे हंधि 6 महीना अॻु साॻी राइस मिल ते चौकीदारी कंदड़ 50 साला शहबान कलोड़ो लापता थी वियो हो, जंहिं जा वारस ॻोल्हा करण बाद चौकीदार शहबान कलोड़ो घर वापसि न आयो हो। वाक़े वारे हंधि कलोड़ा बिरादरी जे कुझु माण्हुनि खे ख़ुदशो आहे त लापता थियल शहबान कलोड़े जो लाश थी सघे थो, जंहिंखे क़तल करण बाद उते ई पूरे ज़ालिमनि छॾियो हूंदो। हुननि चयो त शहबान कलोड़े जे लापता थियण जो इतलाह असीं हद जे पुलिस बी सेक्शन खे ॾिनो हो, मगर हिन वक़्त ताईं न मिली सघियो आहे। शिकायत ज़ालिमनि शहबान खे क़तल करण बाद उते ई पूरे छॾियो हूंदो। होॾां पुलिस हथयल लाश जी सुञाणप करण लाइ जांच शुरू करे ॾिनी आहे। गुलज़ार चांडियो, कोशिश डिजिटल, शहदादकोट।